हेलो दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ठीक ठाक आहियो? दोस्तों, काफ़ी अर्से खां पोइ कुझु हिकिड़ो वीडियो ठाहियां पियो, छो त काफ़ी मसरूफ़ियात हुयूं विच में। नौजवाननि लाइ ख़ासि तौर ते जेके दोस्त सॼो ॾींहुं मोबाइल इस्तेमालु कनि था पिया, राति जो सॼी राति मोबाइल था इस्तेमालु कनि पिया ऐं ज़रूरत न आहे त महांगी मोबाइलूं वठनि था पिया। हीअ सिर्फ़ु उन जे लाइ आहे वीडियो त तव्हां मोबाइलूं वठो था पिया, सॼो कुझु कयो था, पर छा तव्हांखे ख़बर आहे त पंहिंजी मोबाइल जे ज़रिए तव्हां तमामु सुठा पैसा कमाए सघो था। ऐं हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ी आइडिया तव्हांखे ॾियां थो। छा तव्हां ॿुधो आहे त पैसनि जो वणु हूंदो आहे? न, बिल्कुलु, पर हक़ीक़त आहे। हिकिड़ो दिलचस्प हिकिड़ो तव्हांखे मां तरीक़ो ॿुधायां थो। तव्हां पैसनि जो वणु पोखे सघो था पिया ऐं हिकिड़ो दफ़ो वणु जेको आहे तयारु थी वञे त सॼी उमिरि तव्हांखे उहो वणु पैसा ॾींदो। ऐं उहो वणु आहे यूट्यूब। हिन महिल सॼी दुनिया में यूट्यूब ठाहिण लाइ नौजवान ऐं मुख़्तलिफ़ फ्रीलांसर्स हुन ते कमु कनि था पिया, प्रोफेशनल्स कमु कनि था पिया। घणा माण्हू त सॼो कंप्लीट प्रोफेशनली हिन ते कमु कनि था पिया, माना हुनजो रोज़गार जो ज़रियो ई इहो ई आहे। पर घणा माण्हू जेके पंहिंजे फ्री टाइम में वीडियोज़ ठाहे रखनि था, इंफॉर्मेटिव वीडियोज़ ठाहिनि था, पंहिंजे प्रोफेशन जा वीडियो ठाहे रखनि था पिया, जंहिं बि शोबे सां आहिनि लाॻापियल आहिनि उन शोबे जा वीडियो रखनि था पिया, उन मां सुठो कमाइनि था पिया। ऐं हीअ वणु ईअं आहे, तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, तव्हांखे त बिल्कुलु ॾुखियो लॻंदो त अलाए कीअं वीडियो ठाहिजनि, सब्सक्राइबर अलाए कीअं थियनि। को मसइलो ई कोन्हे। को तव्हां सिर्फ़ु शुरू जो 1 साल पंहिंजी मोबाइल ताईं महिनत कयो, पंहिंजी जेका बि तव्हां वटि सादी कैमरा वारी मोबाइल आहे उन तां महिनत कयो, वीडियो ठाहियो। पोइ तव्हां कंहिं बि शोबे में, तव्हां ड्रग खणण आहियो, तव्हां परचून जो दुकानु हलायो था, मेडिकल स्टोर हलायो था पिया, तव्हां प्लम्बर आहियो, तव्हां कारपेंटर आहियो, मतिलबु जेको बि तव्हांजो कमु आहे, इवन सफ़ा वांदा आहियो त इंफॉर्मेटिव वीडियोज़ ठाहे हुन में रखी सघो था पिया। पंहिंजो चैनल ठाहियो, क्रिएट कयो, हुन ते वीडियोज़ रखणु शुरू कयो। तव्हांजा मिट माइट दोस्त वाक़ुफ़कार एतिरा आहिनि, हज़ारनि में आहिनि। उहे बि हर माण्हू जा घटि में घटि मोबाइल में ई समय कॉन्टेक्ट आहिनि, दोस्त आहिनि, माइट आहिनि। पोइ तव्हां वीडियो ठाहींदा वञो, जंहिंखे सुठो लॻंदो सब्सक्राइब कंदा, पंहिंजे दोस्तनि खां बि सब्सक्राइब कंदा रहो ऐं ऑटोमेटिकली तव्हांखे सब्सक्राइबर मिलंदा वेंदा ऐं तव्हांजा दोस्त मिट माइट जंहिंखे वीडियो सुठा लॻंदा उहे बि ॾिसंदा। इवन तव्हां टिकटॉक ई ठाहे रखो हुन ते यूट्यूब ते त उहो तव्हांजी व्यूअरशिप वधंदी। 4000 कलाक व्यूअरशिप ते आहे ऐं 1000 सब्सक्राइबर ते मोनिटाइज़ रखियलु आहे। पर उन में ईअं आहे त तव्हां 1 साल, माना तव्हां साल पंहिंजो, माना हिकिड़ो साल महिनत कयो, उन खां पोइ तव्हांजो चैनल मोनिटाइज़ थी वेंदो, साल में एतिरो कुझु थी वेंदो। ऐं उन खां पोइ ईअं आहे त जेतिरा वीडियोज़ तव्हां ठाहींदा रखंदा वेंदव ऐं पुराणा तव्हांजा वीडियोज़ जेतिरा माण्हू ॾिसंदा वेंदा, तव्हांजो रेवेन्यू जनरेट थींदो, तव्हांजे चैनल ते इश्तिहार मिलंदा वेंदा ऐं जेके बि माण्हू ॾिसंदड़ हूंदा उहे मतिलबु त हिकु तरह सां तव्हांखे कमाए ॾेई रहिया हूंदा। तव्हांजो पैसो माना ईंदो पियो। हिन में माना का लिमिट कोन्हे का। 1 साल तव्हां हिकिड़ो महिनत कयो, सुठे नमूने ख़ूब महिनत कयो। साल खां पोइ इहो तव्हांजो यूट्यूब वारो जेको वणु आहे उहो तव्हांखे पैसा ॾियणु शुरू कंदो। चैनल मोनिटाइज़ तव्हांजो ज़रूरी न आहे त साल ते, तव्हांजो त महीने में थी सघे थो, 2 में बि थी सघे थो। मतिलबु जेतिरा वधीक व्यूअरशिप हूंदी, 4000 कलाक जेतिरा जल्दी थी वेंदा, तव्हांजो चैनल ओतिरो मोनिटाइज़ थींदो, 1000 सब्सक्राइबर। ऐं इहो एतिरो ॾुखियो बि कोन्हे। सो इहो, पर मां सम्झां थो त वधि में वधि करणी तव्हांखे साल महिनत करणी पवंदी ऐं उन खां पोइ तव्हांजी आमदनी शुरू थी वेंदी बाक़ाइदा। ऐं इहा आमदनी सॼी उमिरि तव्हांजो साथ ॾींदी। तंहिं करे तव्हां भली कहिड़े बि शोबे सां लाॻापियल आहियो, पंहिंजो टाइम वेस्ट न कयो। पंहिंजी मोबाइल तव्हां जेका 35,000 40,000 50,000 जेका वठो था पिया, उन मां कुझु टाइम कढी करे हिन मोबाइल मां इहो फ़ाइदो वठो त पंहिंजे दोस्तनि जा वीडियो रखो, पंहिंजा वीडियो रखो, पंहिंजे पाड़े जा रखो, पंहिंजे मसइलनि जा रखो, सोशल कम बि कंदा रहो ऐं पंहिंजे यूट्यूब ते उहो चैनल में उहो रखंदा वञो वीडियो। त हिन सां तव्हांजो सुठो इनकम बि शुरूआति थी वेंदी ऐं बेरोज़गारी जो ख़ात्मो थींदो। इहो ई आहे, इहो हक़ीक़त आहे त यूट्यूब पैसनि जो वणु आहे।